नाज़रीन, दरिया न्यूज़ जे प्रोग्राम डाट सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, दुनिया अॼुकल्ह कोरोना जे क्रोध जे वर चढ़ियल आहे। हर तरफ़ ख़ौफ़ ऐं ख़ामोशी जो राकास रक़्स करे थो। माहिर डॉक्टरनि ऐं हुकूमत जो इहो फ़ैसिलो आहे त अवाम पंहिंजे पंहिंजे घरनि ते महदूद रहे। पाकिस्तान जहिड़े उसरंदड़ मुल्क में अवाम तमामु घणो परेशान आहे। ॿाहिरि वञनि त कोरोना मारे थी पई, अंदरि वेहनि त बुख ॾींहं जा तारा ॾेखारे थी। सो अॼु हिन सॼे सूरत हाल ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं पंहिंजे महिमान, नौजवान समाजी कारकुन, हिंदू कम्यूनिटी जे मोज़िज़ शख़्सियत ऐं वार्ड नंबर 7 जे काउंसलर साईं सुनील कुमार साहब खे। साईं खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी सी तव्हां असां सां आहियो। नाज़रीन, हिन वक़्तु हर माण्हू पंहिंजी जाइ ते इंसानियत लाइ कुझु न कुझु करे थी पई। जंहिंखां जेतिरो थिए थो उहो ओतिरो कमु करे थो पियो। सो अॼु असां साईं सां जे मौज़ू ते डिस्कस कंदासीं। त साईं खां मुंहिंजो पहिरियों जेको सुवालु आहे उहो इहा त साईं मुंहिंजा, जीअं त तव्हां हिंदू कम्यूनिटी सां तव्हांजो तालुक़ु आहे, हिन वक़्तु ताईं कश्मीर में हिंदू कम्यूनिटी हिन कोरोना जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि जे लाइ या हिन सां जेके मसइला असां वटि पेश आया आहिनि, घर में वेही करे बुख बदहाली जा, इन जे लाइ हिंदू कम्यूनिटी छा कयो आहे, उन ते तव्हां कुझु रोशनी विझंदो। जी बिल्कुलु, महिरबानी। सभ खां पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां पंहिंजे हिन चैनल जे तवसुक सां मूंखे पंहिंजो जेके एक्टिविटीज़ आहिनि उनखे आवाम ताईं पहुचाइण जे लाइ तव्हांखे मुबारकूं हुजनि हिन प्रोग्राम जे लाइ ऐं हिन चैनल जे लाइ। महिरबानी। हिंदू कम्यूनिटी हमेशह जेको आहे मतभेद खां मथां रही करे हमेशह डिज़ास्टर में पंहिंजे माण्हुनि सां गॾु रही आहे। जेका महाबोड आई हुई उनमें बि असांजी कम्यूनिटी पंहिंजो पाण मल्हायो हुयो। हिन टाइम जेको डिज़ास्टर आयल आहे उनमें सिचुएशन इहा आहे त जेके असां वटि मुलाज़िम तबिको आहे, जेके बि असांजी दुकानुनि ते, राइस मिल्स ते या कंहिं बि तरीक़े सां जेका असां सां अटैच आहिनि माण्हू, जेके कंहिं नौकर जी सूरत में, कंहिं बि इम्प्लॉई जी सूरत में, सो उन्हनि खे भरपूर हिकिड़ो सहकार ॾिनो वञे थो पंचायत जे तरफ़ां। पंहिंजे टोटल कम्यूनिटी खे इहो मैसेज कन्वे कयो वियो आहे कि पंहिंजे माण्हुनि जी संभाल लहंदा रहो, उन्हनि खे जेके माली ज़रूरियात आहिनि उनखे पूरो कंदा रहो। उनखां अलावा असांजा काफ़ी सारा नौजवान जेको आहे उहे मुख़्तलिफ़ बैग्स ठाहे करे शाम जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे ज़रूरतमंद माण्हुनि जूं लिस्टूं बि आहिनि, पर उते पुछी करे उन्हनि ताईं पहुचनि बि था। जेको राशन आहे, जेके ज़रूरत जो सामान आहे, उन्हनि ताईं पहुचाइनि था। सो असांजी कम्यूनिटी हमेशह अॻिभरो रही आहे। साईं मुंहिंजा, जीअं तव्हां चयो त असां वटि इहा हक़ीक़त बि आहे त असां वटि जेको वापारी तबिको आहे उहो तक़रीबन हिंदू आहे, ऐं हिंदू बिरादरी वटि काफ़ी मुस्लमान बिरादरियुनि जा ॿार नौजवान कमु कनि था पिया। छो जो हीउ हिकिड़ो असांजो गॾियल, तव्हां असां हिक ॿिए जा मददगार आहियूं। मां नौकर जो लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुसि, मददगार वारो लफ़्ज़ सुहिणो लॻंदो, त असां हिक ॿिए जा मददगार आहियूं। छा तव्हांजी कम्यूनिटी, हिंदू कम्यूनिटी या पंहिंजो पंचायत सिर्फ़ु पंहिंजे जेके उन्हनि वटि कमु करंदड़ मज़दूर आहिनि उन्हनि जी परगौर लहे थी पई, या आम माण्हू जे लाइ बि तव्हां कुझु न कुझु कयो था? जी बिल्कुलु, इहो तव्हांजो बहितरीनु सुवालु आहे। इहो जेको आहे असां आम माण्हुनि ताईं वञूं था, जेका जंहिंजे लाइ महसूसु कयूं था कि उहे हिन डिज़ास्टर खां थोरा जेको आहे हिट थिया आहिनि, उन्हनि जी रोज़गार जा मसइला पैदा थिया आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां कि असांजा जेका खाद ऐं यूरिया जा जेका वापारी दोस्त आहिनि, उन्हनि त कल्ह मूंखे एतिरो ताईं बि ॿुधायो कि जंहिं माण्हुनि जो जेके फ़सुल तबाह थिया हुया उन्हनि ताईं बि पहुता आहिनि माण्हू, उन्हनि ताईं बि वञी करे पंहिंजी मदद पहुचाइनि पिया, उन्हनि ताईं बि राशन पहुचाइनि पिया। सो इहो सिलसिलो हलंदड़ आहे। छो जो तालुकात, तव्हां असां जंहिं सोसाइटी में रहूं था, हिते तालुकात अहिड़े तरीक़े सां जुड़ियल आहिनि जो हिते कोई कम्यूनिटी, अलॻि कम्यूनिटी आहे ई कोन। हिंदू मुस्लमान जो त मां सम्झां थो हिते कॉन्सेप्ट आहे ई कोन। सो असांजी कम्यूनिटी में वेतर इहो जेको आहे हिकिड़ो अहसासु जेको आहे अहसासु रखंदड़ कम्यूनिटी आहे। सो जेको मां दोस्तनि खे ॾिठो आहे, उहे दोस्त असांजा उन इलाइक़नि ताईं वञनि था जिते कणिक जो फ़सुलु ख़राबु थियो आहे हिन मौसमियाती तब्दीलियुनि जे करे। उते बि असांजा दोस्त पहुता आहिनि, उन्हनि ताईं बि मदद पहुचाइनि पिया। सो जंहिंजा जिते जिते तालुकात आहिनि, ऐं जेकॾहिं के दोस्त किथे न पहुची सघिया आहिनि त मां उन्हनि जेका दोस्त तकलीफ़ में आहिनि उन्हनि खे चवंदुसि वसि पंहिंजे तालुकात खे यूज़ करनि, पंहिंजी आवाज़ कंहिं टेलीफोन जे ज़रिए, कंहिं बि ज़रिए सां पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाइनि त असां उन्हनि ताईं का मदद पहुचाए सघूं। साईं मुंहिंजा, तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई त हीउ मतभेद नस्ली या ज़ात पात जो या रंग मज़हब जो न आहे। हिन वक़्तु पूरी इंसानियत उहा जेका न कोरोना जे वर चढ़ियल आहे, हर जाइ ते ख़ौफ़ जो आलम आहे, हज़ारनि जी तादाद में रोज़ लाश किरनि था पिया। कोरोना खे इहा ख़बर न आहे त हीउ हिंदू आहे, हीउ मुस्लमान आहे, हीउ ईसाई आहे या सिख आहे, हीउ हिकु वबा आहे। तमामु बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई। साईं मुंहिंजा, तव्हां 7 नंबर वार्ड जा काउंसलर बि आहियो। जी बिल्कुलु। हिकु काउंसलर हुजण जे नाते तव्हां हिन कोरोना दौरान
पंहिंजे मोहल्ले में पंहिंजे वार्ड में छा कमु कया आहिनि या को कमु थी सघियो आहे या तव्हां खां न थी सघियो आहे, तव्हांजी मदद कई वई आहे या न कई वई आहे, जी या जेके उते तव्हांजा माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ जीअं राशन बैग जो वारो सिलसिलो असांजो शुरू थियण वारो आहे, उन जे बारे में तव्हां छा कयो आहे, इन जे बारे में इन ते बि कुझु रोशनी विझंदा जी त महिरबानी बिल्कुलु थींदी। मां वार्ड नंबर 7 मां इलेक्टेड थियल आहियां। उहो जेको वार्ड नंबर 7 आहे उहो मज़ारी मोहल्ला, हिंदू मोहल्ला, शेख मोहल्ला, लांगा बिरादरी उते वेठी आहे, मीराणी, मलिक, तमामु ग़रीब तबिको जेको आहे मुंहिंजे वार्ड सां वाबस्ता आहे। सो उन्हनि जूं लिस्टूं जेके आहिनि उहे तयारु करे करे गवर्नमेंट जा जेका इदारा कमु करनि पिया उन्हनि जो हुकुम थियो त सरसो ताईं पहुचायो, उहे पहुचायूं वियूं आहिनि। ऐं उनखां अलावा जेका पेंडिंग बि आहिनि सिंध हुकूमत जे तरफ़ां शयूं जंहिंजे बारे में मुसलसल मीटिंग्स हलंदड़ आहिनि, जंहिंजे बारे में असांखे चयो वियो आहे सुभाणे इनशाला को उहे हैंड ओवर कंदा असांखे को राशन। लिस्टूं सभु तयारु आहिनि, माण्हुनि सां राब्ते में बि आहियूं ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त वार्ड जे सभिनी माण्हुनि खे सुञाणूं बि था त केरु कहिड़ी तकलीफ़ में आहे। इनशाला मदद उन्हनि ताईं पहुचाइबी, पर असां हिकिड़ो सिलसिलो आहे सिंध हुकूमत जी तरफ़ निहारियूं था कि उतां कुझु अचे, त उनखां पोइ बाक़ी मुख़ैर हज़रात खे ॿीहर मां हिन चैनल जे थ्रू हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं उहे अॻिते अची करे जिते पहुतानि ठीकु आहे, जिते न पहुतानि हाणे थोरो अॻिते क़दम वधाए करे उन्हनि माण्हुनि ताईं बि पहुचनि जेका असांखां अञा रहिजी विया आहिनि। साईं मुंहिंजा तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त मुख़ैर हज़रात बि अॻिते अचनि, तव्हांजे वार्ड वारनि जी सार संभाल लाइनि ऐं ॿियनि जी बि सार संभाल लाइनि, तमामु सुठी ॻाल्हि आहे। साईं मुंहिंजा हिन सॼे किरोना में जेके हिन वक़्तु असांजो जेको हीउ वायुमंडल ठही वियो आहे, हिकु तरफ़ किरोना जहिड़ो मुज़ी मर्ज़ त ॿिए तरफ़ बुख ऐं बदहाली, हिकु असां वटि सफ़ेद पोश माण्हू बि इन में काफ़ी मुतासिर थिया आहिनि जेके आम माण्हू खां घुरी नथा सघनि। उन्हनि जो महीनो जेको गुज़री वियो, जेके माण्हू पघारदार हुया उन्हनि जूं पघारूं बि हाणे तक़रीबन पूरियूं थी वियूं। मां ख़ासि तौर ते प्राइवेट सेक्टर जी ॻाल्हि कंदुसि, दुकानदार आहिनि त उन्हनि वटि जेके मज़दूर कमु कनि पिया, तव्हां ॿुधायो त उन्हनि जे जेतिरे दुकानदारनि खां थी सघे थो पियो उन्हनि जे मालिकनि जे तरफ़ खां उहो उन्हनि जी मदद कनि था पिया। हिन सॼे वायुमंडल में तव्हां पंहिंजे आवाम जे लाइ, पंहिंजे कश्मीर जा जेके तव्हांजे वार्ड वारा आहिनि या कश्मीर जे आवाम जे लाइ, पूरे इंसान जे लाइ को तव्हांजो पैगाम? जी बिल्कुलु, सभ खां पहिरें त पंहिंजी सेफ्टी, पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो, पंहिंजो पाण खे साफ़ु सुथिरो रखो, जेतिरो थी सघे हर 20 मिंटनि खां पोइ, हर अधु कलाक खां पोइ हथु धोईंदा रहो। ॿी ॻाल्हि इहा त जेका तव्हांजो सुवालु आहे त उन्हनि माण्हुनि जी मदद करणु, सो हिन टाइम जेको आहे गुरबत जो जेको स्केल आहे उहो ऑलरेडी असांजे मुल्क में काफ़ी वधियल आहे, बेरोज़गारी ऑलरेडी हिकिड़ी वधी चुकी हुई, उनखां पोइ हीउ डिज़ास्टर अची वियो। हिकिड़ो अॻे मां तव्हांखे मिसाल ॾियां, जीअं महाबू उॾाई हुई त उनमें के इलाइक़ा हिट थींदा हुया, पोइ दोस्त सॼा पंहिंजी मदद तहत उते पहुचंदा हुया, पंहिंजो खाधो राशन सॼी मदद खणी करे कि हिन इलाइक़े जी मदद करणी आहे। पर हाणे हिन टाइम जेका हालत आहे उहो ओवरऑल पूरी दुनिया जी सिचुएशन जेका आहे उहा मदद जी तलबगार आहे। सो हवस वारनि खे त इहा ई गुज़ारिश आहे। बाक़ी मां सम्झां थो त कुझु प्राइवेट स्कूल्स जेको आहे उहे मूंसां मुसलसल राब्ते में आहिनि, उहे चाहिनि पिया त असां उन्हनि खे टाइम ते जेका पंहिंजे ॿारनि जी फीस आहे, सो हिन चैनल जे थ्रू इहा बि रिक्वेस्ट कंदुसि जेके जेके दोस्तान ताईं हीअ मैसेज पहुचे कि तव्हांजे जेके ड्यूज़ आहिनि फीसूं उहे काइंडली तव्हां पंहिंजे ॿारनि जे करे उहे तव्हांजे ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि जी मदद जो अॼु वक़्तु अची वियो आहे। तव्हां पंहिंजी फीस ड्यू टाइम ते जेको आहे उन्हनि स्कूल्स खे मोकिले ॾियो त जीअं उहे प्राइवेट स्कूल्स खे पंहिंजे टीचर्स खे उहे पे करे सघनि, जीअं उन्हनि जो बि सर्किल हलंदो रहे। बाक़ी जेका दोस्त कंहिं दुकान ते एम्प्लॉई आहिनि या कंहिं सां वास्तेदार आहिनि, सो हर कंहिंखे हिक ॿिए जी मदद करणु खपे। इहो वक़्तु आहे जेको इंसान खे यादि रहंदो कि इहो वक़्तु नेकियूं कमाइण जो वक़्तु आहे, इहो वक़्तु हिक ॿिए जे कमु अचण जो वक़्तु आहे। सो अलाह कंदो हिन इम्तिहान जी घड़ियुनि मां पाण सभु गॾिजी पार निकिरंदासीं, सुरखरू थी निकिरंदासीं। असांजे मंदरनि में डेली जेको आहे इन बारे में पूरी इंसान ज़ात जे लाइ दुआउनि जो सिलसिलो हणंदड़ आहे। तव्हां वटि बि बिल्कुलु इहो ई पूरी दुनिया में ॾिसूं पिया दुआऊं हलंदड़ आहिनि। अलाह पाक खां बहितरी जी उमेदु आहे। अलाह पाक कंदो पाण ईंदड़ हफ़्ते ताईं इंशाअल्लाह पाकिस्तान इन डिज़ास्टर मां निकिरी ईंदो। सो इंशाअल्लाह हिन दुख जी घड़ियुनि में, हिन तकलीफ़ जी घड़ियुनि मां सुरखरू थी करे हिक ॿिए जा हथ में हथ ॾेई ॿांह ॿेली थी करे निकिरी ईंदासीं इंशाअल्लाह। नाज़रीन, तव्हां साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जो चवणु त तमामु बहितरीनु ॻाल्हि जेका मां तव्हांजे साम्हूं वरी कोट करणु चाहियां थो पियो। साईं जो चवणु आहे त अॻु में जॾहिं ॿोॾि ईंदी हुई या बरसाति हूंदी हुई या ॿी का वबा हूंदी हुई त उन इलाइक़े ताईं उहा बीमारी उन इलाइक़े ताईं, उन मुल्क ताईं महदूद हूंदी। पर अफ़सोस सां चवणो पए थो पियो त हीउ किरोना जो किरोध पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में वठी करे खिली रहियो आहे। अचो त इन गॾिजी करे इन किरोना खे शिकस्त ॾियूं, घरनि में रही करे, महदूद रही करे, पंहिंजे
पंहिंजी सेफ्टी कयूं, पंहिंजे बचनि जी सेफ्टी कयूं, पंहिंजे दोस्तनि अहबाबनि जी सेफ्टी कयूं ऐं ख़ासि तौर ते हिन ॾुखी घड़ी में भुली वञूं त हिन जी ज़ात कहिड़ी आहे, भुली वञूं त हिन जो मज़हब कहिड़ो आहे, भुली वञूं त हिन जी कम्यूनिटी कहिड़ी आहे, रंग नसल सॼनि शयुनि खे भुली करे इंसानियत जी ख़िदमत कयूं। जे इंसानियत जे दामन खे वरितोसीं त कामयाबी असांजा क़दम चुमंदी। इन्ही पैगाम सां गॾु ॾींदा इजाज़त, वरी ॿिए कंहिं महिमान सां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह वाहे।